अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां शेयर कयां थी गजरन के हलवे की रेसिपी। आज मैं गाजर का हलवा बना रही हूँ और वो रेसिपी आप लोगों के साथ शेयर कर रही हूँ। ये मेरे पास 1.5 किलो गाजरें हैं जिनको मैंने चॉपर में डाल के बारीक चॉप कर लिया है। आप चाहें तो इनको कद्दूकश भी कर सकती हैं। ये 1.5 किलो गजरूं हैं, धोई छिले कटे ऐं मूं हिननि खे चॉपर में विझी सन्हो चॉप कयो आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो त कद्दूकश कयो, इलेक्ट्रिक कद्दूकश भी हूंदो आहे, हथ वारो भी हूंदो आहे, जीअं चाहियो। ऐं चॉपर में मूंखे आसानी थींदी आहे जो नंढा नंढा टुकड़ा करे थोड़ी देर में ही सॼियूं गजरूं मिंट में चॉप थी वेंदियूं आहिनि। सो हिन खे मूं रखियो आहे हल्की बाहि ते। इन में असां विझंदासीं ही फोटा आहिनि नंढा जिनका मुंह मुँह खोले छॾिया आहिनि। छोटी इलायची 4 दाने, इनको मैंने खोल दिया है, पूरे दाने नहीं निकाले। ये मेरे पास फ्रेश दूध की मलाई है 4 दिन की। 4 ॾींहंनि जी ये मलाई है जैसे मैं फ्रीज करे छॾियो। ये 4 दिन की दूध की मलाई, ताज़ा दूध जो हम रोज़ लेते हैं उसको मैं फ्रीज़र में डालती जाती हूँ। डेली निकाल के फ्रीज़र में रख दिया, दूसरे दिन की भी उसी में डाल दी, तीसरी भी। आज ये 4 दिन की है, ठीक है। तो ये 1.5 किलो गजरूं आहिनि, 4 ॾींहंनि जी मलाई आहे, 1 किलो खीर तां लथल, खंडा 4 नंढा फोटा आहिनि। ये पिस्ता बादाम आहिनि जंहिंखे काफ़ी देर थी आहे, तक़रीबन 1.5 कलाक थी चुको आहे। मां हिननि खे गरम पाणी में भिजायो हो। ऐं ही 1 कप नॉर्मल 1 कप जेको आहे पाणी आहे। सभिनी खां पहिरियों ही मां हिन में 1 कप पाणी विझां थी, ठीक है। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं ये नंढा फोटा। अच्छा, मैं दूध नहीं डालती हूँ, ज़्यादातर मलाई डाल देती हूँ, थोड़ा सा पानी डाल देती हूँ। मलाई जो होती है वो खोए का काम भी देती है। खोया जो हम बाज़ार से लेते हैं वो भी दूध को ही पका के गाढ़ा करके खोया बनाया जाता है, ठीक है। तो मां माओ न विझंदी आहियां, मां हिन में डायरेक्ट जेको मलाई विझंदी आहियां। ऐं मलाई जेको असां माओ भी बाज़ार में वठूं था तो वो तक़रीबन खीर खे काढ़े सुकाए माओ ठाहींदा आहिनि, त ही भी खीर ही आहे। त हींअर मां गजरुनि में 1 कप पानी 4 फोटा खोले विधा आहिनि ऐं हीअ मलाई शामिल कंदसि। हाणे मलाई मां हिन में विझी छॾी आहे, मलाई डाल दी है, 1 कप पानी का डाल दिया है, इलायची डाल दी। थोड़ी देर में इसको तेज़ आंच पे पकाऊंगी, फिर आंच हल्की कर लूँगी, ठीक है। थोड़ी देर तेज़ बाहि ते पचाईंदमि त जीअं चङी तरह सां बॉयल थी वञे ऐं उन खां पोइ मां हिन जी बाहि घटाए छॾींदमि। हे इन ही पानी में ऐं मलाई में ही जेको आहे गजरूं ॻरी वेंदियूं। इसी पानी में, इसी मलाई में ये गाजरें गल जाएंगी, क्योंकि मलाई जो है वो असल में दूध ही है, तो ये पिघलने के बाद वापस दूध बन जाएगी, ठीक है। सो हाणे हिन खे असां हल्की बाहि ते छॾींदासीं बॉयल करण खां पोइ। पहले तेज़ आंच पे इसको उबालेंगे, फिर जब ये उबलने लगे तो आंच हल्की करके पकने देंगे। और इतनी देर में मैं ये पिस्ता बादाम छील के काट लूँगी। चीनी हमेशा हस्बे जायका इस्तेमाल करेंगे और अभी इंतज़ार करेंगे हम इसके गलने का और पकने का। हिन जे ॻरण जो पचण जो इंतज़ार कयूं था। खंड पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ विझबी ऐं एतिरी देर में मां पिस्ता बादाम कटे छिले वठंदसि। हाँ, गजरूं ही बॉयल थी थियन, बाहि मां हिन जी घटि थी थियां, गाजरें बॉयल हो रही हैं। आग में इसकी कम कर रही हूँ और इसको ढककर हल्की आंच पे छोड़ दूँगी। हिन जो ॾिसो पानी या खीर चवां काफ़ी सुकी वियो आहे ऐं हिन खे असां हाणे थोड़ो घुमाईंदासीं। दूध जो भी था इसमें या जो पानी था वो सब खुश्क हो चुका है। अब इसको हम कंटिन्यू पकाएंगे। हमेशा याद रखें कि मीठा बनाने के लिए आपका जो बर्तन है, देगची है, पैन है, जो भी है वो अलग होना चाहिए, और आपका चमचा भी या डोई। मिठो जॾहिं भी ठाहियो उन जो थां तव्हांजो अलॻि हुजे, तव्हांजूं देगड़ियूं, तव्हांजूं डोयूं बिल्कुलु अलॻि हुजणु खपनि। छो त जेकॾहिं तव्हां ॿोड़ वारी देगड़ी में मिठो ठाहींदव त पोइ उन में उहा अदरक थूम जी, बसरनि जी, मिर्चनि जी स्मेल तव्हांजी मिठी डिश में अची वेंदी। इन लाइ मुंहिंजो हमेशह मुंहिंजी देगड़ी ऐं मुंहिंजी डोई नंढियूं वॾियूं हर साइज़ जूं अलॻि हूंदियूं आहिनि, चाहे असां थोरो पचायूं या घणो पचायूं। सो हाणे हिन खे थोड़ी तेज़ बाहि ते पचाईंदासीं त जीअं हिन में बाक़ी जेका हलाइण आहे उहा चङी तरह सां सुकी वञे। हाँ, जॾहिं हिन जो खीर या पानी सुकी वियो आहे त हाणे हिन टाइम पे असां हिन में खंड भी विझंदासीं। अभी इसी टाइम पे हम चीनी भी डालेंगे, क्योंकि चीनी का भी फिर अपना पानी निकलेगा, तो वो भी जल्दी से साथ साथ खुश्क हो जाना चाहिए। और जो हमने इसमें मलाई डाली है तो वो हमें खोए का भी काम देगी और घी का भी। मलाई विझण सां इहो थींदो त तव्हांजे माए जो भी कम ॾींदी उहा मलाई, ऐं हिन में गिहु भी उन मां निकिरंदो, त असांखे एक्स्ट्रा गिहु विझण जी फ़िलहाल ज़रूरत नाहे। आख़िर में ॾिसंदासीं अगरि ज़रूरत पई तो शामिल कंदासीं। ऐं खंड भी हमेशा
चंगी तरह चेक करे, साफ़ करे विझो। चीनी हमेशा आप चेक करके साफ़ करके डालें कि उसमें कोई कचरा ना हो, कोई मेला दाना ना हो, उसको हमेशा ध्यान से निकाल लें। तो हाणे असां हिनखे थोड़ी तेज़ बाहि करे पचायूं था ऐं मां हिनखे भुञंदी रहंदसि। ये मरहला है कि जब आप इसको छोड़ नहीं सकते, आपको कंटिन्यू चमचा चलाना पड़ेगा, वरना ये जल जाएगा। खंड विझण खां पोइ हिनजी शिकिल ॾिसो। अभी मैंने चीनी डाली थी, उसके बाद जब ये चीनी पिघली है तो ये इस तरह सारा ये पानी पानी हो रहा है। तो अगर ऐसा हो जाए तो परेशान नहीं हो, ठीक है। खंड विझण खां पोइ खंड जॾहिं ॻरी आहे त सॼो पाणी थी वियो, आलो थी वियो। ये तेज़ बाहि ते पचे थो, हिनखे घुमाइणो आहे, सुकी वेंदो। ऐं खंड जो भी उसूल इहो ई आहे त हमेशा पहिरियों थोरी विझो, टेस्ट कयो, अगर तव्हांखे हल्की लगे तो पोइ ॿी विझो। चीनी हमेशा पहले कम डालनी चाहिए, फिर उसको चेक कर, अगर आपको वो कम लगती है तो आप इसको और ज़्यादा डाल सकते हैं। पिस्ता बादाम कटे छॾिया आहिनि। ऐं पिस्ता बादाम हमेशा यादि रखो तो जेतिरो घणो टाइम भिजाईंदो, अगर सॼी रात भिजायो तो तव्हांखे छिलण ऐं कटण में ख़ास तौर पे आसानी थींदी। अगर आप सारी रात इनको भिगो देते हैं तो ये आपको स्पेशली काटने में आसान हो जाएगा। वो नरम हो जाते हैं तो और आप बहुत बारीक और बहुत फाइन काट सकते हैं। उनके अलावा ये है केवड़ा वाटर, रुए केवड़ा, ये मैं ज़रूर विझंदी आहियां। ये अभी मैं इसमें डालूंगी 1 टेबल स्पून। सो ये ॾिसो, ये हलवो चंगी तरह भुजे तो इसको याद रखें कि इसमें पानी नहीं रहना चाहिए। थोड़ी भी आलाण, थोड़ो भी पानी हिन में न हुजे। उनके एडो चंगी तरह भुनणो आहे, मुसलसिल भुनना है और चमचा चलाते रहना है यहाँ तक कि वो चीनी का पानी भी जो है वो खुश्क हो जाए। कंटिन्यू हिनखे मिक्स कयो, हलाईंदा रहो, ॾोई घुमाईंदा रहो त जीअं जेको खंड जो पाणी हो या अगर पानी या मलाई जो खीर थोड़ो रहियल आहे उहो भी चंगी तरह सां खुश्क थी वञे। ॾिसो न जो पानी बिल्कुल खुश्क थी चुको आहे ऐं ही घी तव्हां ॾिसी सघो था, पानी खुश्क हो चुका है। और ये घी आप देख सकते हैं, इसमें मैंने कोई घी नहीं डाला, ये मलाई का अपना जो घी है वो निकला है। ये मलाई जो घी निकतो आहे, पानी तकरीबन सुकी चुको आहे, पर असां अञा हिनखे भुञंदासीं। कोशिश कजो हिन जो तरो न लगे। ये जो आप कहीं कहीं से देख रहे हैं ये निशान इसमें पड़ गया है, लेकिन ये जला नहीं है। अगर ये जला हुआ चिपका हुआ होता तो ये निकल आता खुरचने से। ये देगड़ी जे तरह के निशान पइजी वियो आहे पचाईंदे पचाईंदे। जेकॾहिं सड़ियल ऐं चिंबड़ियल हुजे हा त मुंहिंजे खरण सां लही अचे, हथ कोन पियो लहे। बस कोशिश कयो सड़े न, ईअं न थिए तव्हांजी महिनत, तव्हांजो पैसो, तव्हांजो टाइम सभु ज़ाया थी वञे। हाणे हिन महिल मां हिन में विझंदमि पिस्ता बादाम। थोड़े से मैं बचा लेती हूँ गार्निश के लिए, थोड़ा बचायां थी गार्निश करण लाइ। हिनखे 2 मिनट अञा भुञंदासीं। ऐं हिन में हाणे मां 1 टेबल स्पून, 1 टेबल स्पून ये रुए केवड़ा डाल देती हूँ अभी। ये मैं डायरेक्ट बोतल से अपने अंदाजे से डाल रही हूँ, आप लोग 1 चम्मच नाप कर इसमें डालें। अगर ये बहुत ज़्यादा इसमें खुशबू हो गई, ऐसा नहीं है कि ये ज़्यादा खुशबू होगी तो ज़्यादा अच्छा लगेगा, लोगों को ये बिल्कुल पसंद नहीं आएगा। इसमें ऐसी हल्की खुशबू होनी चाहिए कि समझ में ही नहीं आए कि ये है किस चीज़ की खुशबू, ठीक है। घणो ना है विझणो, हिन जी अजीब किनी खुशबू थी वेंदी आहे, टेस्ट ख़राब थी वेंदो आहे। अगर तव्हां हिनखे घणे मिक़दार में विझो, ही 1.5 किलो गजरुनि ते मूं 1 टेबल स्पून विधो आहे, त अगर घणी हिन जी खुशबू तेज़ थी वई त ज़ाइक़ो हिन जो अजीब थी वेंदो ऐं पोइ खाइण में कंहिंखे बि वणंदो कोन। हाणे ॾिसो पाणी खुश्क थियण खां पोइ ऐं बादाम पिस्ता विझण खां पोइ बि मां हिनखे 10 मिनट भुॻो आहे। पिस्ता बादाम डालने के बाद, पानी खुश्क होने के बाद मैंने इसको 10 मिनट तक कंटिन्यू भून लिया है। और ये देखिए कि अब ये देगची से अलग हो रहा है। तव्हां ॾिसो ही चिंबड़े कोन पियो, बल्कि ही देगड़ी छॾे चुको आहे, पासा छॾे थोड़ी, ये हिन जी निशानी आहे। हीअं अगरि असां ही ॾिसो ही भुॼी विया, पाणी सुकी विया त ही पासनि सां लॻे नथो, बल्कि पासे सां हणो त ही ॾिसो ही पासो छॾे थोड़ी, ठीकु आहे। त हाणे ही असांजो हलवो आहे बिल्कुलु तयारु। मिठो हिन में पंहिंजी मर्ज़ीअ जो विझिबो, मीठा अपनी मर्ज़ी का डालेंगे। अभी इसको मैं आग बंद करती हूँ और आपके सामने इसको मैं एक प्याले में निकाल लेती हूँ। बाहि मूं बंद करे छॾिया, हिकिड़े प्याले में हिनखे हाणे कढूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम।
मूंखे उम्मीद आहे ये तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणी हूंदी। अगर ये रेसिपी अच्छी लगी हो तो वीडियो को लाइक करें, शेयर करें, कुछ कहना हो तो कमेंट करें, कुछ अच्छा लगा हो कुछ बुरा लगा हो तो आप कह सकते हैं। ज़रूर चैनल सब्सक्राइब कयो तो जी अञा बग़ैर ज़िंदगी रही मां घणो कुछ तव्हां सां शेयर करणु चाहियां थी, तव्हां वो वीडियोज़ आसानी सां ॾिसी सघंदव। हमेशा चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी डिश सां कंहिं ॿी सुठी रेसिपी सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।